बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु को उनवान ऐं टॉपिक क़ुरान शरीफ़ जे मुतलिक़ आहे त क़ुरान शरीफ़ असांखे छा छा थो ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान करीम में अल्लाह करीम रसूलनि, मलाइकनि ऐं इल्हामी किताबनि ते ईमान आणण जो हुकुम ॾींदड़ आहे। क़ुरान करीम में हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद अल्लाह करीम जी ख़ल्क़ियल ॿारनि जा हक़ ॿुधाईंदड़ आहे। क़ुरान करीम बनी नूह इंसान जे लाइ छुटकारो ऐं इज़्ज़त आहे। क़ुरान करीम इंसाननि जे माशरे जे लाइ मुकमल ज़ाब्ता हयात आहे। क़ुरान करीम खे पढ़णु, सम्झणु ऐं उन ते अमल करण जे करे इंसान अशरफुल मखलूक़ात जे आला दर्जे खे हासिल करण जे लाइक़ु बणिजी वेंदो आहे। क़ुरान करीम मुबीन आहे, नसीहत आहे, रहमत आहे, शिफ़ा आहे ऐं क़ल्बनि जो सुकून ऐं राहत आहे। क़ुरान करीम पूरे आलम इंसानियत जे लाइ रशदो ऐं हिदायत आहे। क़ुरान करीम रहनुमाई ऐं रहबरी आहे, फ़ज़ल इलाही आहे, उमेद आहे। क़ुरान करीम इल्मु आहे, हिकमत आहे ऐं दानाई सेखारींदड़ आहे। क़ुरान करीम महबत आहे, अनस आहे, इश्क़ आहे, ईमान आहे ऐं क़ुर्ब इलाही आहे। क़ुरान करीम ऊंदाही मां कढी रोशनी ॾियां आणींदड़ आहे। यानी क़ुरान शरीफ़ में अहिड़ियूं आयतूं आहिनि, अहिड़ो क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो आहे जेको मां पढ़ण सां इंसान ऊंदाही मां रोशनी में अची वेंदो आहे। क़ुरान करीम मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदड़ आहे। क़ुरान करीम सरकशनि ऐं काफ़रनि खे दोज़ख खां डिॼारींदड़ आहे ऐं उन्हनि खे इबरतनाक इंजाम ते पहुचाईंदड़ आहे। क़ुरान करीम ज़ालिमनि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ तलवार आहे ऐं मज़लूम जो हमदर्द आहे। जेके माण्हू ज़ुल्म कनि था उन्हनि जे लाइ क़ुरान शरीफ़ हिकु तलवार आहे ऐं जेके माण्हू मज़लूम आहिनि उन्हनि जो हमदर्द आहे क़ुरान मजीद। क़ुरान करीम नेकोकारनि खे चङो बदिलो ॾींदड़ आहे। क़ुरान करीम बुचड़नि ऐं बदकारनि ऐं गुनाहगारनि खे सख़्तु सज़ा ॾींदड़ आहे। क़ुरान करीम वॾाई, तकबुर ऐं गुरूर खे ज़लील ऐं ख़्वार कंदड़ आहे। जेके माण्हू तकबुर ऐं वॾाई कनि था उन्हनि खे बदनाम, ख़्वारी ऐं ज़लील रुसवाई कंदड़ आहे। यानी उहो सच ज़ाहिर करे ॿुधाए थो क़ुरान शरीफ़। क़ुरान करीम हलाल ऐं हराम में फ़र्क़ु कंदड़ आहे ऐं रिज़्क़ हलाल जी हिदायत ऐं तलक़ीन कंदड़ आहे। क़ुरान करीम रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि जे लाइ इलाज ॾसींदड़ तबीब आहे। दुनिया जो को डॉक्टर इलाज ॿुधाए उनजो असरु न थिए, पर क़ुरान मजीद उहो वाहिद अल्लाह जो पाक कलाम किताब आहे जंहिं मज़ा माण्हू जेकी फ़ाइदो हासिलु कनि था ऐं यकीनन उन्हनि सां फ़ाइदो थींदो आहे। क़ुरान करीम यतीमनि जो मददगार ऐं बेईमान जो वाइरो ऐं बेसहारनि जे लाइ सहारो आहे। त क़ुरान मजीद जे मुतलिक़ अल्लाह से इरशाद फ़रमाए थो, तव्हां जॾहिं परेशान थियो, जॾहिं तव्हांजे मथां तकलीफ़ूं अचनि त तव्हां क़ुरान शरीफ़ जो वसीलो वठो। क़ुरान शरीफ़ जी सीधे रस्ते ते हलंदा त भटकंदा न, गुमराही वारी वाट ते न ईंदा। त क़ुरान शरीफ़ खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। दुनिया जी हज़ारे किताब पढ़ो, उहे कूड़ा थी सघनि था, पर क़ुरान शरीफ़ उहो आहे जंहिंमें हक़ ऐं सच जूं ॻाल्हियूं लिखियलु आहिनि। अल्लाह साईं असां सभिनी खे हिदायत अता फ़रमाए।